अरे हल तू हल। दरगान सजी रात गुजरी वही है, शमू अञा घर न आयो आहे। शमशाद बेगम गणती त मूंखे बि ॾाढी आहे, पर तूं कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कर। शमू मुड़ुस माण्हू आहे, हुनखे कुझु बि कोन थींदो। फिक्र कीअं न कयां दरिया खान, दीन दुनिया में हिकिड़ो ई त भाउ अथम। अल्लाह न करे जेकॾहिं उनखे कुझु थी वियो हा त जीअर ई मरी वेंदसि। बहादुर ख़ान कुझु माण्हू पाण सां गॾु वठी वियो आहे, ख़ुदा कंदो त जल्द ख़बर पइजी वेंदी। दरिया खान तूं सभु हीला वसीला हलाए, शमू खे ॻोल्हे हथ कर, ओड़े पाड़े जे चङनि बठनि सां ॻाल्हाए। शमशाद बेगम मां को हथ ते रखी कोन वेठो आहियां। आस पास जे वॾेरनि खे मां फोनूं कयूं आहिनि ऐं हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां शमू खे तलाश पिया कनि। तूं असांजी हाल ते रहम कर। मुंहिंजो शमू भाउ जिते बि हुजे ख़ुशि हुजे, साईं जेको सो माफ़ करे। शमशाद बेगम मूंखे त शक आहे त शमू खे कंहिं अगवा कयो आहे ऐं वाकई मूंखे ख़बर पइजी वई त शमू खे कंहिं अगवा कयो आहे त पोइ लामारो ई हिकिड़ो ख़तम। तव्हां सरदार शाह ज़मान ॾांहुं वञो, उनखे मेड़ मिंठो कयोसि। ॿियो मूंखे ख़बर पई आहे हाशिम बि जेल मां निकिरी आयो आहे। थी सघे थो ये हाशिम त मुंहिंजे भाउ खे अॻवा न कयो आहे। बेगम अञा ताईं कुझु बि नथो चई सघिजे। किथां का साबिती मिले त पोइ असीं को क़दम खणी सघूं था। मूंखे त पको पको हाशिम ते ई शक आहे। इहा हरकत हाशिम ई करे सघे थो। जेसिताईं असांखे का साबिती नथी मिले तेसिताईं कंहिंखे चवणु मुनासिब नथो लॻे। ऐं शक जे बुनियाद ते असीं कंहिंखे मुजरिम नथा चई सघूं। जेकर वाकई हो कम हाशिम ख़ान कयो आहे त पोइ शाह ज़मान बि मुलविस ज़रूर हूंदो। तॾहिं त चवांव थी न, तव्हां सरदार शाह ज़मान ॾांहुं वञो। मां वञा थो, तूं कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कर। ख़ुदा कंदो त शमू जल्द वापसि ईंदो। ठीकु आहे साईं, तोखे जीअं सम्झ में अचे न तीअं कर, जल्दी कर। जो साथ मुझे असीं का बुरी खबर न उतराए जा। अलीगुला तू वन इन साइड द ॾिसी अच। शरफुद्दीना तू इन साइड ते वञी ॾिसी अच। गुलवारा तू साम्हूं वञ, इन साइड ते ॾिस त किथे शमू जो को अतो पतो पइजी वञे। दे खबर को खुरपेर लगो शमू न नंढा रही से ना को निशान ना है मिलो।
तव्हां ॾियो ख़बर को अतो पतो मिलियो शमो जो? बस साईं, अञा तक ख़बर कान पई। चिड़ी पकड़जी वञो, आस पास मता को निशान। ऐसे लगे तो शमू जानो अगवा थी विया जैसे हमारा आते ना ना पक्का सा अगवा की रहा। हाशिम तू कुछ भी सम पर मां तुझो भाइरन जड़ो दोस्त है। वाह 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 जो भाइरी ऐं दोस्तीअ जी लज रखी अथई। तू हाशिम बणजी तुझो घर संभालियो, भले जो पुट बणजी तुझे घर जी रखवाली कई हुई। हाशिम बा जेकॾहिं मां ये न कया हा न त तुझी इज्जत जो जनाज़ो तुझा माइट कढी छॾिना। दिलावर पुट तू सच्चो ही पोइ बि चाचा पलिया जेकॾहिं हाशिम जी दिल में मूलाए केर आहे त मां संगत में हर सज़ा जे लाइ हाज़िर आहियां। तो तुझो ना है दिलावर, मां तोखे केड़ी मयार ॾियां? अदो वॾो त पाण तोखे घर वठी आयो हो न। त पोइ हाशिम बा दिल मां केर कढी खिली मूंखे इजाज़त दे त मां ॻोठ वञा। दिलावर मुंहिंजी दिल में केर हुजे या न हुजे पर मां तोखे मयार कोन ॾींदुसि। हाशिम दिलावर जे एहसाननि खे तू घाट थो समझी? कहिड़े क़िस्म जो इंसान आहीं तू? वॾा वॾा जेकॾहिं ही दिलावर एॾो फ़रिश्तो हुजे हा त माण्हू असांजी इज़त ॾांहुं आङुरियूं छो खणंदा? पर इन में ॾोह दिलावर जो नाहे, ॾोह त तुंहिंजो आहे। तो धारियुनि खे घर जो रस्तो छो ॾेखारियो? इन्हीअ करे मां दिलावर खे का बि मयार नथो ॾियां। हाशिम भा तू कुछ भी समझ पर मूं तोसां भलाई कई आहे, तोसां
दोस्तीअ जो हक़ निभायो आहे। मुंहिंजो ज़मीर मुतमिन, मां वञा थो। कॾहिं बि मुंहिंजी ज़रूरत पवई न त हिकु न्यापो कजाए, दिलावर हाज़िर हूंदो। खुदा हाफ़िज़। गुलाबी मूंखे शक आहे त किथे शमू मारजी न वियो हुजे। हाय अल्लाह, शमू मारजी वियो? गुलाबी दुआ कर त शमू अगवा थियो हुजे। जेकॾहिं अगवा थी वियो त मोटी ईंदो, पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं मारजी वियो त संदसि लाश बि कोन मोटंदो। बहादुर कर ख़बर, शमूअ जो को अतो पतो मिलियो? न बाबा साईं, शमू जी मोटरसाइकिल मिली आहे, बाक़ी शमू ऐं जानू गुम आहे। बहादुर तूं छा थो सम्झी त शमू अगवा थी वियो या मारजी वियो? असर न लॻे थो त शमू अगवा थियो आहे। शुक्र अल्लाह, अगवा थियो आहे त मोटी बींदो, पर जेकॾहिं मारजी वञे हा त शमू जी मोटरसाइकिल जे भरिसां गाॾी जा पटा हुआ ऐं कुझु अमरान जा पेर बि। तंहिंमां ज़ाहिर आहे त शमू अगवा थियो आहे। ठीकु आहे बहादुर, तूं थकिजी पियो हूंदे, वञी आराम कर। ठीकु आहे बाबा साईं। गुलाबी, तूं वञी शमशाद बेगम खे ॿुधाए त शमू अगवा थी वियो आहे। हाय अल्लाह रेस, ॾाढी ॾुख जी ख़बर ॿुधाई। अहिड़े शमू तुंहिंजी क़िस्मत, वीचारो घोटिजी वियो। वञा थो। तकड़ो तकड़ो आयो है, वक़्त ने भागा का बुरी खबर आंदी वधई। खबर? केड़ी खबर? मां त इन में गाल बुधी सरदार साईं। जल्दी बुधाए, केड़ी गाल आ? सरदार साईं, शमू काला अगवा थी वियो आहे। शमू? केड़ो शमू? साईं, वडेरे दरिया खान वारो सालो। सुठो थियो, हाणे दरिया खान की खबर पहुंची। घणे वीह सौ। सरदार साईं, गाल त अञा ॿी अथव। वरी केड़ी गाल आ? ॿी ॻाल्हि इहा आहे त दरिया खान सिधो शक अव्हां ते थो करे। दरिया खान जेकॾहिं मूं ते शक कंदो त मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? सरदार साईं, अञा टी ॻाल्हि ॿुधो। हाशिम कल्ह जेल मां आज़ाद थी आयो आहे त मुल्क खे खणी ॾिनो अथसि। इहो कमु हाशिम जो न आहे। हल तालो ज़मीन तो थी चओ। अचो अचो सरदार साईं। ए बाबा, बेखबर जावेद, शुदा वेठो आई न? रेस सब खेल लॻो पियो आहे। बेखबर कीअं अचण थियो आहे? रेस मां वापसि ॻोठ अचणु चाहियां थो, जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त। छो? शहर मां दिलि भरिजी वई अथई छा? रेस, असां बहिराड़ीअ जा माण्हू शहर में नथा चाले सघूं। बाबा पंहिंजा कख भली मोटी अचे, ऐं अॼु बि साले वारो घर ख़ाली पियो थिए। रेस, बराबरि पंहिंजा कख अथव, पर शमू खां डिॼां थो। पुट, शमूअ जो ज़िम्मो मुंहिंजो आहे, ऐं तुंहिंजे माल जी जान जी हिफ़ाज़त मुंहिंजे ज़िम्मे आहे। तूं भली मोटी अचे। हूअं बि फ़िलहाल शमू अगवा थियो आहे, तो हुनजी ॻणती न कर। छा? शमू अगवा थियो आहे? पर कॾहिं? कल्ह अगवा थियो आहे,
इहो त ॾाढो ख़राब थियो आहे। को शमूअ जो ॾिसपत मिलियो या अञा त का ख़बर कान्हे। पुट जेकॾहिं शमू वापसि अची बि वियो न त तुंहिंजो ऐं तुंहिंजे वारीअ जो नालो कोन वठंदो। तूं मोटी अच, तोखे ज़मीन बि ॾींदुसि। हा पोइ करे वञी तूं पंहिंजो गुज़र सफ़र कर। महिरबानी रस, मां अॼु ई पंहिंजी घरवारीअ खे वठी ॻोठ थो अचां। हर मन हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। हर मन हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। पाए ॾिसे को दिल साझाती, पाए ॾिसे को दिल साझाती। कंडन जिया से जहयाती, कंडन जिया से जहयाती। अस्सलाम वालेकुम हाशिम खान। वालेकुम सलाम। वे दिलदार डे हाल मुल्क जो। हाशिम खान मुल्क बरियो पियो आहे। ख़बर पई आहे त शमू अगवा थी वियो आहे। छा शमू अगवा थी वियो? कॾहिं अगवा थियो आहे? एतिरी ख़बर न आहे पर इहा पक आहे त शमू अगवा थी वियो आहे। ऐं वॾेरे दरिया खान जो शक तो ते आहे। उते? हा हाशिम खान, हाणे तोखे एहतियात करणो पवंदो। दरिया खान तो ते हमलो करे सघे थो या अगवा कराए बि सघे थो। इन करे थोरो तूं होशियारी सां हलजाए। दरिया खान जे कॾहिं मूं ते हमलो कयो न त पोती पाए मां बि कोन वेठो आहियां। दरिया खान खे मुंहुं टोड़ जवाब ॾींदुसि। हाशिम खान तूं पाण खे अकेलो न समझ, मां तोसां गॾु आहियां। दरिया खान तोरे आंगुर खाई न बाहां कपे छॾींदोमांसि। तुंहिंजी महिरबानी दिलदार, पर मां अकेलो ई दरिया खान खे काक जा वण ॾेखारे सघां थो। पोइ बि 2 त 12 हकल कंदे त हाज़ुर थी वेंदुसि। हा पर शमूअ खे अगवा कंहिं कयो हूंदो? मूंखे इहो त ॿुधाए, पंहिंजे तर में अॼुकल्ह कहिड़ा कहिड़ा टोला पिया घुमनि? हाशिम खान मूंसां त कंहिं बि राब्तो नाहे कयो। ठीकु आहे, जेको थियो ॾिसी रहबो। हा बाक़ी दिलावर ते मूंखे शक आहे। थी सघे थो त इहो कमु दिलावर ई कयो हुजे। दिलावर? पर दिलावर छो कंदो? पैसे जे लाइ ॿियो वरी छाला। ठीकु आहे, अॼु न त सुभाणे ख़बर पइजी वेंदी। हाशिम खान पोइ मूंखे इजाज़त ॾे। हा हा तूं भली वञ, मां बि कंहिं चिंता सां आहियां। ठीक आहे सूबेदार, ठीक आहे। सूबेदार तूं पैसनि जी परवाह न कर। ॾींहुं राति मोबाइल खे भॼाए, मुख़बर मोकिल, यारी दोस्ती हलाए, पर कंहिं बि सूरत में मूंखे शमू हथी को करे ॾे। का बाबा साईं छा पियो चए सूबेदार? छा वरी इहे पुराणा रटियल जुमला हाज़ुर बाबा लॻा पता पिया आहिनि। ॿियो वरी छा जो बहादुर मूंखे रुगो शमू मिले, नामारो ई हिकिड़ो ख़तम। जानू जानू जानू
जानू निभागी छुरी है नी हाँ तुझे चाचे हाशिम मुझे भा शमू के अगवा कयो आहे जे कद मुझे भागे कुछ थियो कुतन सागर कराईस रेस्याणी एतिरो जुल्म कर जो सुभाणे सही सगी मां त पत्थर थी वई आहियां हाणे मूं ते इन टमाटन जो को बि असर कोन थो थिए छा कंदी है तू छा कंदी है मुखे तू सॼी उम्र मुंहिंजी गुलामी में रहंदी मुंहिंजी कैद में रहंदी तू रेस्याणी वक्त ही इंसान सदा हिक जड़ा नाहिन हूंदा रेस्याणी वो ॾींहुं ज़रूर ईंदो जॾहिं तूं मुंहिंजे कदमनि में किरी मूंखां रहम जी ख़ैरात घुरंदीअ फिलहाल त आऊं तुंहिंजो अहिड़ो हशर कंदसि जो तो वारो चाचो हाशिम असांजे अॻियां कंध खणी निहारण जहिड़ो न थींदो ख़बर नाहे त शमूअ खे कंहिं अगवा कयो आहे पर इहो यकीन अथमि त जंहिं बि अगवा कयो आहे उहो मुंहिंजो चाचो आहे जेकॾहिं इहो कमु तुंहिंजे चाचे कयो आहे यादि रख तोसां अहिड़ो हशर कंदुसि जो तूं दाहूं सॼी दुनिया ॿुधंदी मूं दाहूं करण छॾे ॾिनियूं आहिनि चयमि न त हाणे मुंहिंजा लिंग लोह थी विया आहिनि तुंहिंजो छा थींदो जॾहिं तूं मुंहिंजे कैद में हूंदीअ वो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो इहा तुंहिंजी ख़्वाब ख़्याली आहे समझी रेस्याणी हाणे उहे ॾींहं परे न आहिनि